हाशिम हाणे तू भी खणी कावड़ छड़ पलियो वडो भा थई अच्छे मथे सा तू वट हली आयो है माफ करे छड़ी कोन बख्शींदो सांस तू त लुंडी बलाई तू वरी पले जी कदे का हमदर्द थिया हाशिम मुर्स मानो तो तडे ते अचण वारन के खून बख्श करे छडींदा आहिन पलियो तो वरी भी तुझो भा है मां चवां तो घणी बक बक न कर मकसद जी गाल कर तुझो हाँ कंहिंजे लाइ थो फाटे मीरा जी शादी है असा का सवा भला मीरा जी शादी किए थींदी छो कोन थींदी तू वरी का मौलवियाणी ही छा जो हली मीरा जो निकाह पढ़ंदी इन मोतबराणी का सवाइ मीरा जी शादी कोन थींदी या गाल ना है तू थोड़ो सोच मीरा जी शादी शाहजेब खान सां थी थे शादी खां पोइ मीरा सतन राजन जी राणी हुंदी असां जी भी ले थी वेंदी इने करे तोखे चवां थी त पल्ले सां ठा कर वही सजे तर में असां जी ले लगी पई आ मां पले के माफ करे गोठ मोटी कोन हलंदुस भली सरदार शाह ज़मान के खबर पए त हाशिम उन खां सवाइ बि मुड़स माण्हू आ करी न करे त करे छा हाशिम सरदार साईं के खबर पइजी वई आ असां हिते ही रहंदासीं तू रुगो असां की शादी में शामिल थियण जी इजाजत दे न ज़रीना मीरा अॼु बि मुंहिंजी नज़र में किनी आ मां उनखे कॾहिं बि बख़्श कोन कंदुसि जेकॾहिं हाणे मीरा जो नालो वतई न सरदार शाह ज़मान बेकफनो करे मारे छॾींदई ज़रीना जेकॾहिं मूंखे मीरा खे मारणो हुजे त मां उन ॾींहुं मारे छॾियांसां पर हाणे न मीरा खे कॾहिं मारींदुसि न ई वरी उनखे बख़्श कंदुसि चरियो न थी हाशिम हेॾी सारी जागीर आहे सरदार जी हली मीरा जे मथे ते हथ रख अण सिधी तरह तू भी सरदार बणजी वेंदे ज़रीना मूंखे अहिड़ी सरदारी न खपे ॿुधो कोन अथई त उहो सोनी हुयो जेको कन छिने शेरू आखिर तू केड़े मर्द जी दवा आई पंहिंजो पाण खे मुड़स माण्हू थो समझे करे त कुछ भी नथो छो रे सर हेॾो मुल्क में ॾहकाओ थो तम अञा तव्हां चओ था कुझु न कयो आहे पर मूं जो तोखे चयो दिलावर मारे ॾे दिलावर मरंदो ऐं मुंहिंजे हथां मरंदो बस कर हाणे बस कर बंद कर ये गिदड़ बबकियूं हर कोई मरंदो जॾहिं मां तोखे चयो त दिलावर मारे ॾे दिलावर तुंहिंजो कारो आहे पर तूं त कुझु बि न कई वक़्तु वक़्तु ई ॻाल्हाए शमीर उन ॾींहुं लाइ छो निशानो ख़ता थी वियो पर छॾींदोमांसि कोन उफट मारींदोमांसि बस करे हाणे वेही रहो दिलावर तोखां 1000 मरतबा ॾाढो आहे तूं दिलावर खे कुझु बि न करे सघंदी हाणे ॿुध हिकिड़ो कमु ॿियो कर हुकुम कर रे सर भला शाहजेब मारे ॾे छा सरदार शाह ज़मान जो पुट शाहजेब हा शेरू शाहजेब मारण सवलो अथई हवाई फायर कंदे न त हू खोफ में ई मरी वेंदी शमीर खान शाहजेब खे मारण खां पोइ मूंखे छा मिलंदो मुआरे 16 एकड़ ज़मीन सो त इन शाहजेब मुंहिंजूं आहूं ॿहूं सभु बंदि करे छॾियूं आहिनि मुंहिंजा सभु ख़्वाब टुटी पिया आहिनि ज़मीन वई सरदारी वई मीरा वई कुझु बि न बचियो आहे मूं वटि शेरू शेरू शाहजेब खे मार छो त शाहजेब खे हाणे जीअण जो को बि हक़ न आहे शमीर खान कोशिश कयां थो पोइ आर या पार बाबा साईं कहिड़ियुनि सोचनि में गुम आहियो बहादुर खान मां हैरान आहियां त घर में न को जोर आयो न को आयो
न वियो तो पोइ मिल्कियत जा कागज़ कीअं चोरी थी विया? बाबा साईं, तव्हां त चओ पिया त कागज़ घर में ई आहिनि, किथे रखे विसारे वेठो आहियां। अॼु वरी चओ था त कागज़ चोरी थी। ये कागज़ चोरी कीअं थिया? बहादुर ख़ान, अब सिर्फ मिल्कियत जा कागज़ ई न, पर उन्हनि कागज़नि ते मुंहिंजे अंगूठे जा निशान बि हणाया विया आहिनि। ॿियो त ठहियो, पर ख़ाली स्टाम्प पेपर ते मुंहिंजे ऐं तव्हांखे ख़बर ई न पई? ऐं इहो सॼो कमु मुंहिंजे निंड में पइजी वञण खां पोइ थियो आहे। बाबा साईं, अञा बि तव्हां चओ था त शमशाद बेगम बेगुनाह आहे। अञा बि तव्हां अखि नाहे पटी। अञा ताईं सिर्फ़ु तव्हां हैरान थिया आहियो। ऐं हैरान त इन ॻाल्हि ते आहियां बहादुर त मुंहिंजी मिल्कियत जा कागज़ शाह ज़मान वटि कीअं पहुता? ही छा था चओ तव्हां बाबा साईं? जेकॾहिं मिल्कियत जा कागज़ सरदार शाह ज़मान वटि आहिनि त हू पंहिंजो असर रसूख़ हलाए सॼी मिल्कियत पंहिंजे नाले ते कराए छॾी थो। ऐं असां वञी शमशाद बेगम जे कोठे ते असां बर्बाद थी चुका आहियूं बाबा साईं, बर्बाद। असांजो अलाह ताला चट थी चुको आहे। असां वटि कख बि कोन बचियो आहे। ऐं असांखे बर्बाद करण वारी तव्हांजी ज़ाल शमशाद बेगम आहे। बंदि करे हा पंहिंजी नाटकबाज़ी। जॾहिं मां पोइ पतो लॻाए चुको आहियां मुंहिंजी मिल्कियत जा कागज़ चोरी थी सरदार शाह ज़मान वटि पहुता आहिनि। छा इहा मूंखे ख़बर न पई हूंदी त हे कागज़ कंहिं चोरी कया? सिधी ॻाल्हि आहे बाबा साईं, ये कागज़ शमशाद बेगम हाणे हुनखे मारणो पवंदो। जेकॾहिं शाहज़ेब खे मारियोसीं न त शाह ज़मान जो सॼो राज असांजे बुणे बुनियाद खे ख़तम करे छॾींदो। हाँ शेरू, शाहज़ेब खे मारण सम्झ क़यामत बर्पा करण। कुझु बि थी पए पर शाहज़ेब खे मारणो आहे, छो त इहो शमीर ख़ान जो हुकुम आहे। असां शमीर जा नौकर न आहियूं, हुनजो हुकुम मञूं। शेरू, कुझु अकुल खां कमु वठि। शमीर ख़ान हुन जे 16 एकड़ बनी थो ॾिए असांखे। जेकॾहिं असां शाहज़ेब खे मारियोसीं न त असांजे लाइ हिकिड़ो कानो ज़मीन जो काफ़ी आहे, असांजी क़बर लाइ। कहिड़ो?
जेकॾहिं असां शाहज़ेब खे न मारियो शामीर खान असांखे बुज़दिल सम्झंदो। शेरू शामीर एतिरो ई मुड़ुसु माण्हू आहे त पोइ इहो कमु पाण छो नथो करे? शेरू इन कम में असां तुंहिंजो साथ ॾींदासीं छो त असांखे अञा जीअणो आहे। त पोइ मां शामीर खे कहिड़ो जवाबु ॾियां? शेरू शामीर खे जवाबु ॾियण जी ज़रूरत नाहे। जेकॾहिं पुछे न हुनखे चइजांइ त जीअं बुल मिलियो त शाहज़ेब खे घुटे रखंदासीं। कादन असांखे कुझु न कुझु करणो पवंदो। हिकिड़ी तथक त ॾियणी पवंदी। हा शेरू, शामीर खे राज़ी रखण लाइ अहिड़े शाहज़ेब ते हल्को सल्को तमान पिया कंदासीं। बाक़ी शाहज़ेब खे मारे पंहिंजे पोयनि लाइ हीअ धरती ड्रामो न बणाईंदासीं। संगत यार तव्हां त मूंखे मारे छॾियो। ख़ैर आहे जेका संगत जी सलाह। हाणे अचो त हलो। सरदार साईं, ॿिए ॾींहं खां वठी नंढे सरदार हिन ॻोठ में पेर पातो आहे। शामीर जूं निंड्रूं हराम थी वियूं आहे। हा दिलावर, आख़िर मां केसि ताईं इन शामीर जूं मन मस्तियूं बर्दाश्त कंदो रहंदुसि। ॾाढो तंग कयो अथई। दिलि त चवे थी इहे ॿई टंगूं भञी घर में विहारे छॾियांसि। छा कयां? अॼु मरियात जो पुटु आहे, हुनजूं अखियूं आॾो थी अचनि। सरदार शाह ज़मान, मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध। शामीर खान खे पंहिंजी बनीअ जो वारस कर, न त वॾो गंद थींदी। मंगुल खान, मुंहिंजी मिल्कियत में वारसी मुंहिंजी औलाद जी आहे, कंहिंजी बि न। शाह ज़मान, मूंखे इहा ख़बर आहे त शामीर जो पीउ तुंहिंजो वॾो भाउ हो। मिल्कत जो त वारस शामीर जो पीउ हो। इन जे करे पग शामीर जी आहे, तुंहिंजी न। मंगुल खान, असांजे खानदानी मामलनि में टंग न अड़ाए, न त इहे ॿई टंगूं भञी छॾींदोसांइ। शाह ज़मान, इज़त सां शामीर जी मिल्कत शामीर जे वापसि कर, न त तुंहिंजा कुल्हा एॾा मज़बूत न आहिनि जो तूं पंहिंजे जवान पुट जे लाश खे कुल्हो ॾेई सघी। मंगुल खान, तुंहिंजो पुट बि जवान आहे। जेकॾहिं मुंहिंजे पुट खे कंहिं हथ बि लाथो न त पोइ यादि रखजांइ मंगुल खान, तुंहिंजे पुट जो लाश शहर जे कंहिं चौक ते पियो हूंदी। इन जो मतिलब त तोखे पंहिंजे पुट सां प्यार नाहे। शाह ज़मान, तूं शाम पंहिंजे पुटड़े खां हाल अहवाल त वठी ॾिए। अॼु त तोखे मां शाहज़ेब बशके छॾियो, पर सुभाणे कोन बकींदो था। अहिड़ी ग़लती न कजांइ बंगुल खान, न त सॼो खानदान तुंहिंजो चुप करे छॾींदोसांइ। चुप। केरु आहियो तव्हां ऐं मुंहिंजी ॿनी में छा पिया कयो? सर, असां धाड़ियल आहियूं। माण्हुनि खे फुरण ऐं मारणु असांजो धंधो आहे। ऐं अवां जहिड़नि धंधोड़ी धाड़ियलनि जूं मुंडियूं चिथण वरी न छमो जो शौक़ु आहे। चमो, असां तव्हां सां न वेहण आया आहियूं, न तव्हांखे फुरण आया आहियूं। त पोइ बाक़ी छो आया आहियो? शाहज़ेब खान, असां तोखे चिता ॾियण आया आहियूं। जेॾां जो आहीं ओॾां हलियो वञ, न त तुंहिंजो मौत
केर विचारे नथो सघे। अच्छा त धमकी ॾियण आयो आहीं। जंहिं अव्हां खे मूंखे धमकाइण लाइ मोकिलियो आहे उनखे वञी चओ शाहज़ैब हिते मरण आयो आहे। पंहिंजी जवानी दरहम खां हीअ चू हीअ ज़मीन रेस शमीर खान जी आहे। हिन बेले जो बबरशी रेस शमीर खान आहे ऐं रेस शमीर खान कंहिं ॿिए शींहं खे बेले में बर्दाश्त न कंदो। शमीर खान बुज़दिल ऐं बेवकूफ़ आहे। उनखे इहा ख़बर ई कान्हे त जेको कमु तव्हां खां ज़बरदस्ती वठे थो शाहज़ैब खान उहो प्यार ऐं मोहबत सां वठी सघे थो। जेतिरा पैसा तव्हांखे हुन शमीर खान ॾिना आहिनि असां तव्हांखे हुन खां ॾहुणा ॾींदासीं। शमीर जो कमु तमामु करे छॾियो। हा दोस्त तूं दाड़ेल न, असांजो दोस्त आहे, हिकु गैरतमंद माउ जो पुटु आहे। अच असां सां शामिल थी वञ, इज़त ऐं वकार सां ज़िंदगी गुज़ार, मज़लूमनि सां प्यार कर ऐं ज़ालिमनि ते वार कर। शेरू हल त हलूं। ही छोकिरो त मूंखे जुमलनि जो जादूगर थो लॻे। किथे असांजा इरादा न मटाए छॾी। न मुंहिंजा दोस्त, मां जुमलनि जो जादूगर न आहियां। मुंहिंजे लफ़्ज़नि में मोहबत जी मिठास आहे। शेरू अच त हलूं। अदी छा तूं इहो फ़ैसिलो सोचे समझी कयो आहे? छा तूं अदा दिलावर खां सवा? हाँ ससी, मां दिलावर खां सवा जिंदगी गुजारण जो हौसलो रखां थी। पर ससी शाहज़ैब सां शादी करण वारो फ़ैसिलो मूं नाहे कयो। मूं त पंहिंजो पाण खे वक़्त ऐं हालतुनि जे रहम ऐं करम ते छॾिणो आहे। जेको मुंहिंजे नसीब में हूंदो सो मूंखे मिलंदो। अदी मुझे ख्याल में तो तोखे सोचे समझी पोइ फ़ैसिलो करणु घुर्जे। असांजे सोचण ऐं समझण सां छा थींदो? बाबा त मूंखां पुछियो बि नाहे त इहा शादी मूंखे करणी आहे या न। पर अदी मीरा असां ॿई जिद करे बाबा खे मञराए वठंदियूंसीं। न मुंहिंजी भेण, ही मर्दाणो समाज आहे। जेकॾहिं मूं शाहज़ैब सां शादी करण खां इनकार कयो त सॼो राज मूंखे दिलावर जी कारी चवंदो। मूंसां गॾु मुंहिंजो दिलावर बि मरी वेंदो। मां दिलावर जी हयाती लाइ त ख़ामोश आहियां। पर अदी बस बस मुंहिंजी भेण, इन मौज़ू ते वधीक न ॻाल्हाए। मुंहिंजे अंदर जा फट उखली था पवनि। चङो अदी नथी ॻाल्हायां इन मौज़ूअ ते। बस न तूं वे त मां चांहि थी ठाहे अचां।